बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 27वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है तॾा ऐं तमरियूं ठाहिण। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 27 तॾा ऐं तमरियूं ठाहिण। क़दीम ज़माने खां वठी असांजी सिंध सुधरियल ऐं हुनरनि में मशहूर रही आहे। हिते जा मर्द मेहनती, बहादुर ऐं ज़ालूं सुघड़ ऐं सुजाण आहिनि। मर्द पोखी राही कनि त ज़ालूं वरी घर जी रधी पकी ऐं उथी वेठी कनि। ज़ालूं घर जे कमकार खां पोइ हथ ॿधी कीन वेहनि, पर को न को वेही हथ जो पोरियो कनि। ईअं विंदर बि थियनि त घर में 4 पैसा बि करियो वठनि। अहिड़नि हुनरनि में तॾा ऐं तमरियूं पंहिंजे फ़ाइदे तोड़े कार्ज करे ॾाढियूं कमाइतियूं शयूं आहिनि। तॾा खजीअ जे फड़नि यानी पननि मां ठाहिया वेंदा आहिनि ऐं पीश नाले हिकु जाबलू ॿूटी जी पननि मां बि ठाहिया वेंदा आहिनि। पीश जा पन खजीअ जे पननि जहिड़ा हूंदा आहिनि, पर उहे खजीअ जे पननि खां वधीक मज़बूत थींदा आहिनि। उन्हनि मां ठहियल तॾा घणो वक़्तु जटाव कनि था। अॻे घरनि तोड़े ओताकुनि में तॾनि ऐं तौरनि जो इस्तेमालु आम जाम हो। उन करे सिंधीअ में हीअ चवणी आम आहे त अदा फलाणो पंहिंजे तॾे वारो आहे। हिन वक़्तु बि मस्जिदनि, ओताकनि ऐं घरनि में तॾा अक्सर कमु अचनि था। सिंध जे उतरे भाङे यानी ख़ैरपुर, सखर ऐं लाड़काणे ज़िलनि में खजीअ जे फड़नि मां तॾनि ठाहिण जो हुनुरु आम जाम आहे। हिते खजिन जा तमामु घणा बाग़ आहिनि, उन करे फड़ा बिना पैसे मिलनि था। खजीअ जे फड़नि यानी पननि मां तॾा, पिंडियूं या दॿकियूं, पखा, छॿा, छलियूं ऐं ॿियो सामान ठहे थो। उहे सभु शयूं अक्सर करे औरतूं ठाहिनि थियूं। तॾे ठाहिण लाइ पहिरियां ई सिर्फ़ु हिकु डिघी पटी ठाही वेंदी आहे, जंहिं मां पोइ मर्ज़ीअ मूजिबि टुकुर कटे हिक ॿिए सां ॻंढिबा आहिनि, जंहिंखे खेड़णु चयो वेंदो आहे। इन तरह सां हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि ऐं नमूननि जा तॾा ठाहींदियूं आहिनि। जून, जुलाई ऐं अगस्त महीननि में ख़ारकुनि खे सुकाइण ऐं उन्हनि खे बंदि करण लाइ तॾनि जी तमामु घणी ज़रूरत पवे थी। तॾहिं माप ऐं कम जे लिहाज़ खां जुदा जुदा नाला रखियल आहिनि, जीअं तॾा, पिंडा ऐं सीतल वग़ैरह। पीश मां तॾनि ठाहिण जो हुनुर बि सवलो आहे। पहिरें कारीगर पीश जे फड़नि खे सोए साफ़ करे पाठो पाठो करे मूड़ियूं ॿधी पुसाए रखंदा आहिनि। ॿिए ॾींहुं उन्हनि पाठनि खे मिलाए वेही तॾो तयारु कंदा आहिनि। हू पंहिंजे हुनुर में अहिड़ा त भड़ हूंदा आहिनि जो ॾिसंदे ॾिसंदे तॾो तयारु करे वठंदा आहिनि। पीश जो तॾो ॾाढो
कमायती शइ आहे। मालवंद मारू माण्हू जेकी राति ॾींहुं माल सांगे पिया हलंदा आहिनि तिन लाइ तॾो निहायत ज़रूरी वथ आहे। राति जो तॾो पखेड़े उन ते सुम्हनि, ॾींहं जो मथे टंगे उन सां छांव कनि ऐं बरसाति में उन मां तंबूअ जो कमु वठनि। तॾो सुठी ऐं सस्ती शइ आहे, तंहिं करे अमीर तोड़े ग़रीब इस्तेमालु करे थो। केतिराई कारीगर तॾनि ऐं नुखनि में कारी ॾास जा ॾोरा विझंदा आहिनि ऐं वधीक सूंहं लाइ टंवर बि विझंदा आहिनि। उहे तॾा घणो करे अमीर माण्हुनि खे ख़ुशीअ जे मौक़नि ते सूखड़ीअ तौरु ॾिना वेंदा आहिनि। तंवरियूं वरी पने नाले हिक ॿूटी जे पननि मां ठहंदियूं आहिनि। पने तलाउनि ऐं ढंढनि में आम जाम थींदी आहे। पने जा पन नरम ऐं लसा थियनि था, तंहिं करे तंवरियूं उन मां ठहंदियूं आहिनि जेकी ॾाढियूं नरम हूंदियूं आहिनि। उहो ई सबबु आहे जो माण्हू तंवरनि खे घणो पसंदि कंदा आहिनि। तंवरियूं नरम हुअण करे नरम बिस्तरे खां बि वधीक सुख ॾींदड़ आहिनि। उन करे उन्हनि खे खट ते विछाए आराम कबो आहे। सिंध में तंवरियूं आम जाम ठहंदियूं आहिनि। के तंवरियूं अहिड़ियूं त सुहिणियूं ऐं सुठियूं हूंदियूं आहिनि जो माण्हू उन्हनि जी सूंहं ऐं नज़ाकत ॾिसी हैरान थियो वञे। सुठियुनि ऐं उचियुनि तंवरनि में किनारनि खां गुल पयल हूंदा आहिनि। तंवरियूं न फ़क़ति सिंध में पर सिंध खां ॿाहिरि बि विकामण लाइ मोकिलियूं वञनि थियूं। सिंध जो ही हुनुरु तोड़े ॿिया घरू हुनुर जिन ते असांखे फ़ख़ुरु आहे, तिन खे जेकॾहिं तरक़ी वठाई वञे त जेकर असांजा ॻोठाणा माण्हू चङो नाणो कमाइनि ऐं ॿहिराड़ीअ में जेके माण्हू बेकार वेठा आहिनि तिन खे बि रोज़गार मुहैया थी पवे। उन मक़सद लाइ हुकूमत अॼुकल्ह ॻोठाणनि हुनरनि खे तरक़ी ॾियारण लाइ वॾियूं कोशिशूं वठी रही आहे।